सवाल कयो आहे ज़ुल्फ़कार पलारी वो तो चवंदो मुफ़्ती साहब छा घर वारी सां हमबिस्तरी करण महल जेके कपड़ा पहिरियल हूंदा आहिनि उहे कपड़ा वरी गुस्ल करे पाए सघजनि था या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जन कपड़नि में पंहिंजे घरवारी सां हमबिस्तरी कई अथई ऐं उन्हनि कपड़नि ते का बि गंदगी वग़ैरह पलीती लॻल न आहे त उन्हनि खे पाए निमाज़ पढ़ी सघिजे थी, इन में को बि हर्ज न आहे। अहिड़े तरीक़े सां उम्मुल मोमिनीन उम्मे हबीबा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां सवाल कयो वियो त हल कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युसल्ली फी सौब अल्लज़ी युजामिहा फीह त छा हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कपड़नि में पंहिंजे घर वारनि सां हमबिस्तरी फरमाईंदा हुया, छा उन्हनि ई कपड़नि में नमाज़ पढ़ंदा हुया? जे जवाब में पाण फरमायाई त नाम इज़ा लम यकुन फीह अज़ा, जॾहिं उन्हनि कपड़नि ते का पलीती लॻल न हूंदी हुई त पाण उन्हनि कपड़नि खे पहिरें निमाज़ पढ़ंदा हुया। इन हदीस मुबारक मां मालूम थियो त उन्हनि कपड़नि सां निमाज़ पढ़ी सघिजे थी। वल्लाहु आलम बिस्सवाब।